जय झूलेलाल। मुंहिंजो नालो डॉक्टर प्रकाश दुल्ला आहे और मां चेंबूर जो रहवासी आहियां। विवेकानंद एजुकेशन सोसाइटी में दादी वासवाणी मैडम जे आशीर्वाद सां हितां जो ट्रस्टी आहियां। असांजी जेका इंस्टीट्यूट आहे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी इहा माइनॉरिटी इंस्टीट्यूट लेखी वेंदी आहे ऐं लिंग्विस्टिक माइनॉरिटी में ईंदी आहे। त असां हिते सिंधी ॿारनि खे एडमिशन 50% कोटा में ॾींदा आहियूं। पर जेको ऑब्ज़र्व असां ॾिठो आहे, जेको असां ॾिसी रहिया आहियूं लास्ट चङनि सालनि खां, सिंधी ॿार एडमिशन त वठणु अचनि था असां वटि बिकॉज दे आर सिंधीज़, पर पोइ उन्हनि खे सिंधी ॿोली सफ़ा ईंदी कान अथनि ऐं सिंधी ॿोली पाण खे त ईंदी कान अथनि, प्लस उन्हनि जे पेरेंट्स खे, उन्हनि जे माता पिता खे बि न ईंदी अथनि। हू असांजे साम्हूं पाण में इंग्लिश में या हिंदी में ॻाल्हाईंदा आहिनि, पर पोइ उन्हनि खे एडमिशन सिंधी कोटे में खपंदी आहे। त इहो हिकिड़ो मूंखे लॻंदो आहे कॉन्ट्राडिक्शन आहे। इहो मूंखे ईअं लॻंदो आहे कि भई असां ॿोलीअ जो फ़ाइदो खणूं था पर ॿोलीअ सां प्यारु नथा कयूं पिया। त इहा जेका ॻाल्हि आहे, असांखे इन जी जवाबदारी केवल इंस्टीट्यूट जी न रहंदी आहे, इन जी जवाबदारी असांजी पेरेंट्स जे मथां बि आहे। घर में मम्मी डैडी आहिनि, घर में असां ॾाॾा आहिनि, दादी आहिनि, ॿारनि सां सिंधी में ॻाल्हायो ऐं सिंधी भाषा जेका आहे न उनखे असां, छो त मूंखे ईअं लॻंदो आहे पर्सनली कि सिंधी ॾाढी मिठी ॿोली आहे ऐं इहा रही त असांजी जेका आइडेंटिटी आहे उहा मेंटेन रहंदी। असांजो मुंहिंजी वॾी भेण आशा चांद मैडम जो हिकु सजेशन जेको आहे कि भई एडमिशन जे टाइम ते पेरेंट्स ऐं ॿार उन्हनि जो गॾु विहारे करे असां वठूं, उन्हनि खे असेस कयूं कि इन्हनि खे वाक़ई सिंधी अचेनि थी कि न कान थी अचेनि पई। जे नथी अचेनि त कोई उन्हनि खे असांखे एडमिशन डिनाय न आहे करणी, पर पोइ असांखे उन्हनि खे प्रमोट करिणो आहे कि सिंधी सिखो। छो न तव्हां सिंधी सिखो था, छो त आफ्टर ऑल इन लैंग्वेज जे करे त असांजी आइडेंटिटी मेंटेन्ड आहे। त इहा ॻाल्हि तमामु असांखे सम्झ में आई आहे। असां मैनेजमेंट बॉडी में रखी आहे असांजी विवेकानंद में, ऐं घणो करे इन ॻाल्हि खे असां इम्प्लीमेंट बि करण जी पूरी कोशिशि कंदासीं। मूंखे लॻे थो वधीक न ॻाल्हाईंदुमि, पर मूंखे आई रियली फील सैड कि असांजी जेका भाषा आहे उहा धीरे धीरे गुम थी रही आहे। उन जी जवाबदारी असां सभिनि जी आहे, इनखे मञूं ऐं पोइ ओड़े नमूने सां पाण खे हलायूं। जय झूलेलाल।